वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी चूंड तकताल के सेवण में पीपी अॻवान में इख़्तिलाफ़ बरक़रार आहिनि। पुलिस जूं पीपी उम्मीदवारनि साम्हूं बीठल उम्मीदवारनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं बि जारी आहिनि। यूसी बूबक चेयरमैन जो उम्मीदवार रमज़ान ऐं जाफराबाद चेयरमैन जो उम्मीदवार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ज़रियनि मूजिब वॾे वज़ीर तरफ़ां कुझु ॾींहनि में ॿीहर सेवण जे दौरे जो इम्कान आहे। ज़रियनि जो चवणु आहे त वॾो वज़ीर इख़्तिलाफ़ ख़त्म कराए पार्टी टिकटुनि लाइ नाला फाइनल कंदो। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी चूंड तकताल के सेवण में पीपी अॻवाननि में इख़्तिलाफ़ बरक़रार आहिनि। पुलिस जूं पीपी उम्मीदवारनि साम्हूं बीठल उम्मीदवारनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी आहिनि। यूसी बूबक चेयरमैन जो उम्मीदवार रमज़ान ऐं जाफराबाद चेयरमैन जो उम्मीदवार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ज़रियनि मूजिब वॾे वज़ीर पारां कुझु ॾींहनि में ॿीहर सेवण जे दौरे जो इम्कान आहे। ज़रियनि जो चवणु आहे त वॾो वज़ीर इख़्तिलाफ़ ख़त्म कराए पार्टी टिकटुनि लाइ नाला फाइनल कंदो। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे चूंड तकताल के सेवण में पीपी अॻवाननि में इख़्तिलाफ़ बरक़रार आहिनि। पुलिस जूं पीपी उम्मीदवारनि साम्हूं बीठल उम्मीदवारनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी आहिनि। यूसी बूबक चेयरमैन जो उम्मीदवार रमज़ान जाफराबाद चेयरमैन जो उम्मीदवार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ज़रियनि मूजिब वॾे वज़ीर तरफ़ां कुझु ॾींहनि में ॿीहर सेवण जे दौरे जो इम्कान आहे। ज़रियनि जो चवणु आहे त वॾो वज़ीर इख़्तिलाफ़ ख़त्म कराए पार्टी टिकटुनि लाइ नाला फाइनल कंदो। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया नाज़रीन, वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह जे चूंड तकताल के सेवण में पीपी अॻवाननि में इख़्तिलाफ़ बरक़रार आहिनि। पुलिस जूं पीपी उम्मीदवारनि साम्हूं बीठल उम्मीदवारनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। कादिर कुंभर लाइन ते मौजूदु आहे। कादिर, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे चूंड तकताल के सेवण में पीपी अॻवाननि में इख़्तिलाफ़ अञा बि बरक़रार आहिनि, जॾहिं त बीठल जेके उम्मीदवार आहिनि आज़ाद उम्मीदवार, उन्हनि ख़िलाफ़ पुलिस कार्रवाइयूं शुरू करे छॾियूं आहिनि। छा तफ़सील आहिनि? कादिर, तव्हां ताईं आवाज़ पहुचे पियो त ॿुधाइजो त सेवण में पीपी अॻवाननि में इख़्तिलाफ़ अञा बरक़रार आहिनि, आज़ाद उम्मीदवारनि ख़िलाफ़ पुलिस जूं कार्रवाइयूं बि जारी आहिनि। छा तफ़सील आहिनि? वॾे वज़ीर मुराद अली शाह जे चूंड तकताल के सेवण में पीपी अॻवाननि में इख़्तिलाफ़ बरक़रार आहिनि। कादिर, छा तफ़सील आहिनि? कादिर, तव्हां ताईं आवाज़ पहुचे पियो? वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे चूंड तकताल के सेवण में पीपी अॻवाननि में इख़्तिलाफ़ बरक़रार आहिनि। पुलिस जूं पीपी उम्मीदवारनि साम्हूं बीठल उम्मीदवारनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं बि जारी आहिनि। यूसी बूबक चेयरमैन जो उम्मीदवार रमज़ान जाफराबाद चेयरमैन जो उम्मीदवार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ज़रियनि मूजिब वॾे वज़ीर तरफ़ां कुझु ॾींहनि में ॿीहर सेवण जे दौरे जो इम्कान आहे। कादिर बख्श, छा तफ़सील आहिनि? कादिर, तव्हां ताईं आवाज़ पहुचे पियो? तफ़सीलनि खां आगाह कजो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे चूंड तकताल के सेवण में पीपी अॻवाननि में इख़्तिलाफ़ बरक़रार आहिनि। कादिर, तव्हां ताईं आवाज़ पहुचे पियो? तफ़सील ॾिजो। जी बिल्कुल, तव्हां ॿुधायो त सेवण तालुके जे अंदरि पीपल्स पार्टी उम्मीदवारनि ख़िलाफ़ इलेक्शन लड़ण जेके मुखालिफ़ उम्मीदवार आहिनि उन्हनि लाइ इंतिहाई ॾुखियो थी वियो आहे। अॼु जेको आहे तव्हां ॿुधायो त एतिराज़नि जी आख़िरी जेको आहे ॾियारो आहे ऐं जेको आहे एतिराज़ दाख़िल करण ऐं जेके अपीलुनि में जेके उम्मीदवार जिन जा फार्म रद्द थिया उहे सेशन कोर्ट वञणा हुआ, जंहिंखे अॼु यूसी बूबक ऐं यूसी जाफराबाद जे चेयरमैन ऐं बांसेदाबाद जो काउंसलर वॾो मुनवर मेमण जेके आहिनि उहे सेशन कोर्ट लाइ अपीलूं दाख़िल कराइण लाइ ठीक है कादिर, मेहरबानी तफसील गिरफ्तार करे तो गिरफ्तार करण खां पोइ उन्हनि खे नामालूम हंधि मुंतक़िल कयो आहे।
इन हवाले सां तव्हां ॿुधायो त अॼु पीपुल्स पार्टी जा जेके उमेदवार आहिनि जेके उन्हनि जे मुखालफ़त में जेके उमेदवार बीठल आहिनि उन्हनि जो पीपुल्स पार्टी सां ई तालुक़ु आहे, मगर हिन वक़्त ताईं उन्हनि जे पाण में जेको आहे ठाहे न आहे थी सघियो ऐं हिक ॿिए ख़िलाफ़ बीठल आहिनि ऐं जेको आहे हिकिड़े पासे हुकूमती धुर आहे जेका पुलिस खे इस्तेमालु करे पंहिंजे मुखालिफ़ उमेदवारनि खे जेको आहे हिरासत करण ऐं उनखे खंभे गुम करण वारो सिलसिलो जेको आहे जारी आहे। जी ठीक आहे कादिर।